साईं ये कहानी है बकरार चोर ऐं बादशाह जी। उम्मीद कयां दोस्तों तव्हांखे हीअ ज़रूरु कहानी पसंदि ईंदी। जे 5 मिंट पंहिंजा सीड़ाए ॿुधंदव त तव्हांखे मज़ो ईंदो, असांखे बि लुत्फ़ थींदो। हंधु उहो सड़े जाथे बाहि ॿरे। हिकिड़ो बादशाह त मुंहिंजो अलाह पर की ज़मीन जी टुकड़ी जो बादशाह हुजे। उन जी बादशाह में हिकु बकरार रहंदो हुयो ऐं हिकु चोर रहंदा हुया। पोइ बकरार ऐं चोर जी पाण में घाटी यारी हुई। कुदरतन वरी बादशाह जी बि बकरार सां बि यारी हुई त चोर सां बि यारी हुई। उन बादशाह जे जीअं बादशाह में ई रहंदा हुया। अदा जे बादशाह जो कमु पए बकरार में, को ॿाहिरां दोस्त अचेसि, को बादशाह अचेसि या केर बि अचेसि, पोइ देरी न कंदो बकरार ॾे न्यापो मोकिलींदो। बकरार हिन खे शिलो लेलो वठी ऐं बादशाह खे ॾींदो हो। बादशाह वरी उनजी दावत खाराए पोइ हथ कढंदो हुयो। ऐं वरी चोर अगरि जेको माण्हू टी टी कंदो हुयो, बादशाह उनजे घर में चोरी कराए छॾींदो हुयो। पोइ वरी 2-3 ॾींहंनि खां पोइ उनखे चोरी वापसि मोटाए ॾींदो हो। पोइ उहो साॻो ॾार ते अची वेंदो, चवंदो यार बादशाह भलो आहे, सो मूंखे चोरी मोटाए ॾिनई। अदा बादशाह जो ॿिन्हिनि में कमु ई कमु हुयो। इन हिसाब सां बादशाह जी हिन सां घाटी यारी हुई। पर बादशाह जो जेको वज़ीर हुयो न, उनखे इहा ॻाल्हि पसंदि न ईंदी हुई। बादशाह खे बार बार झलींदो त भाई हिन ॿिन्हिनि सां तुंहिंजी यारी सही न आहे। हू बकरार ग़रीब ॾींहं राति हुते जंग में रुलंदो, हू चोर माण्हू, हिननि खां पासे ते रहो, बादशाह वां तूं। पर बादशाह हिन न ॿुधंदो हुयो। कुदरतन वरी बादशाह जे मोहर जेकी हुई सो वज़ीर जे हथ में हूंदी। मोहर खां सवाइ बादशाही मतिलबु त अधूरी आहे। जंहिंखे मोहर हूंदी सो बादशाही उन जे हथ में हूंदी। अदा अगरि जेकॾहिं ख़तु ईंदो सो हूअं कीअं ख़बर पए। जीअं बादशाही जो हूंदो, उन बादशाही जी मोहर लॻल हूंदी आहे उन ख़त ते, सो उहो ख़तु तॾहिं सुञाणपंदो आहे। सो बादशाह जी मोहर जेकी हुई सा वज़ीर जे हथ में हुई। बादशाह सादो माण्हू हो, वज़ीर सां को हिसाब न पियो करे। इन हिसाब सां कमु हले पियो। पर वज़ीर हुननि ॿिन्हिनि सां कोन पियो ठहे जेका हिन जा दोस्त हुया। कुदरतन बादशाह खे ॿिए हिकिड़े बादशाह जी दावत हुजे। बादशाह वरी अहिड़ो कमु कयो, चोर खे पाण सां गॾु वठी वियो। वज़ीर ऐं कुझु 2-3 नौकर वठी हकले होकारे उन दावत ते वञनि पिया बादशाह जे ते। अदा हकलंदा होकारंदा वेला वक़्तु वठंदा वञी हिकु जंगल खां ॿाहिरि पधर ते हिकिड़ो वॾो पेड़ हुयो, उन जे ॾाढो खूह हुयो। बादशाह चयो भाई हिन खे वत पाणी बि पियो, 2-3 मिंट थकु पटियो, सो बाद में पंध खे वॼाई हूंदा। अदा उते सभई पुॻा, पंहिंजे हिसाब सां पाणी ढुक पीतो न, हेॾां होॾां थकु पटे वरी हकले होकारे रवाना थिए पिया। अची उन बादशाही में पुॻा। अदा बादशाह पाण में मिलिया, सो त हेॾां होॾां ॾाढो ख़ुशि थिया। अदा हेॾों को हवालु, को होॾों को हवालु, सो हिक ॿिए खे ॾियनि वठनि पिया। बादशाह जॾहिं बि पाण में मिलंदा आहिनि सो हिक ॿिए खे नयूं सूखड़ियूं ॾेखारींदा आहिनि। अदा बादशाह चयो मां वटि हिकिड़ी सूखड़ी आहे। बादशाह खे चवणु लॻो, हुतो वारो जंहिं वटि बादशाह ॾे वियो हो, बादशाह हिन खे चवणु लॻो त मूं वटि अहिड़ी हिकिड़ी सूखड़ी आहे, सो तोखे ॾेखारियां, शायदि मथां तूं न ॾिठी हुजे। अदा भई बादशाह ॾे हिकु लाल खणी आयो, जेको लाल बाक़ाइदे ॿरे पियो, एॾो ख़ूबसूरत हुजे। अॼु बादशाह जे अॻियां रखी बादशाह ॾिठो त बाक़ाइदे वाक़ई ख़ूबसूरत लाल आहे, मूं वाक़ई बि न आहे ॾिठो। अदा चोर बि ॾिठो, वज़ीर बि ॾिठो, पर चोर जी बेईमान थी पई, दिलि चवणु लॻो त यार वाह जो लाल आहे। जेकर लाल जी हिन जी वॾी क़ीमत हूंदी, जेकॾहिं अधु मूंखे हिन जी क़ीमत मिली वञे न, शायदि मां जो घर ॿार बचा सॼी 7 मतिलबु त वेही खाईंदा नसुल मुंहिंजा। सो इन हिसाब सां चोर जी दिलि बेईमान थी पई। अदा वरी पंहिंजे हिसाब सां जेका ॿियो सामान हुयो अहिड़ो ओड़ो बादशाह खे ॾेखारे पियो। हू बादशाह अदा हकलंदा होकारंदा नेठि वरी बादशाह खे चवणु लॻो, हल त मां पंहिंजो तोखे खज़ानो ॾेखारियां, जेको मुंहिंजो खज़ानो आहे, पंहिंजी दुलत आहे टोटल। सो तूं दोस्त आयो ऐं हेॾी मंज़िल करे तोखे पंहिंजी सभु शइ ॾेखारे छॾियां। अदा वरी जो विया हिकिड़ी कोठी जो खोलियनि वञी। बादशाह जी बादशाही में हुई त मुंहिंजी 4 कमरा। चोथों वञी कमिरो खोलियो त उन में दुनिया हूंदी बेअंत बाक़ाइदे। तई चोर ॾिठो त चोर जो वात ई पटिजी वियो। न बादशाह ऐं वज़ीर खे त कुझु ई कोन पियो थिए, छो त उन्हनि वटि एतिरी दुनिया हुई, उहे ॾिसनि पिया। बाक़ी चोर त नईं मां ॾिठी न। अदा चोर जो वात ई पटिजी वियो। चोर हैरान में थियो, जेकर थोरी मूंखे 2-3 कणा हिन मां मिलनि न त मुंहिंजी सॼी 7 नसुल खाईंदा पिया। ॾाढो शुक्रानो अलाह जो अदा पियो कंदुसि। अदा हाणे बादशाह आहे, हुननि खे का धुरड़ी कोन हुजे, छो त असां ग़रीब जेका आहियूं न, सो 1000 रुपया महिनत सां बि कमाईंदा आहियूं न, त उनखे चवंदा त जेकर हथनि मां न वञे, जेकर कंहिंखे ॾींदासीं पर ॾुखियो, सो ॾिसंदासीं वॾा सिकी सिकी पोइ ॾींदासीं त। सो इन हिसाब सां चोर बि दुनिया ॾिठी। चोर जा वाता टिड़ा लॻा पिया, दोॾा जीथे अखि विझे पियो तो कढाई न पियो।
अदा हकिल ना हो कंदा सभु शइ बादशाह ॾेखारे हेॾे होॾे हिन खां बादशाह खां मोकिलाए हू निकिरी पिया हकिल ना होकारींदा। पर हिन खे चोर खे इहा ॻाल्हि सम्झ में न पई अचे जेकर वाह जो हीरो क़ीमती हो, जेकर हिन जी दौलत मतिलबु अध जी हिन जी रक़म मिली पई न ते बि मतिलबु त मुंहिंजे लिए इलाही छा हूंदो। सो त हकिल ना होकारींदा साॻे हुन वण हेठां आया। बादशाह ऐं सभई अॼु पाणी पीअण लॻा। बादशाह हिन जो अॻे ई दोस्त हुयो। अॼु बादशाह जो पासो वठी ऐं उहो ॻाल्हि करणु लॻो चोर बादशाह खे। बादशाह सलामत, वाह जो हीरो हो। बादशाह जो वाक़ई बि हीरो भलो हो साईं। चई वियो जे मां चोराए ॾियां त मूंखे क़ीमत केतिरी ॾींदे? चई चरिया बणा इहा ॻाल्हि न कर। हू बादशाह हुआ, पंहिंजो घाटो दोस्त आहे, उन वटां चोरी इहा अॼु ॻाल्हि कढी अथई पर ॿिए वारे न कढिजांइ। पर इहो सोच बि न, सोचण में गुनाह ते चरियो थियो आहे। चयो महाराज जंहिंजी हेतिरो वॾो दुनिया ते सिक्योरिटी मतिलबु त आहे, सो जेॾी दुनिया रखी वेठो आहे, हिन जो मतिलबु त मुल्क वसंदड़ आहे। सो तूं काॾां चोरी करे सघंदे? जट जा पुट तूं मारिजी वेंदे, चुप करे महिल जो कन बूसाड़े निकिरण ई कर। अदा बादशाह हिन खे झलियो। बादशाह खे चई चलो ठीकु आहे, मां चोरी न कंदुमि। अदा हकले होकारे उन पंहिंजी बादशाही में पुॻा। बादशाह पंहिंजे हिसाब सां पंहिंजी महिलात में वियो। वज़ीर पंहिंजे घर वियो, हीउ पंहिंजे घर हलियो आयो। अदा हीउ सिधो सो आयो पंहिंजे घर, पर हिन खे इहा ॻाल्हि सम्झ में न पई अचे हाणे कमु कीअं थिए। हिन जो बकरार दोस्त जेको हुयो सो सिधो सो बकरार सां वञी सॼो तेर पितर ॻाल्हि कई। हुन बि पुछा की ॾे हाल वाल विया हो घुमण, त हुन मुल्क जो ॾे हाल वाल भलो कीअं हो छा हो। त हुनखे सॼो तेर पितर ॿुधाईं त बादशाह वटि हिकु लाल हुयो, सो बाक़ाइदे लाल हुयो, जेको हिकिड़ो ई लाल हुयो जेको 7 बादशाहियूं लहे पियो। मतिलबु असांजे बादशाह वटि एतिरी मिल्कियत न आहे जेकी हुनजी क़ीमत वॾी आहे अञा। हाणे मां थो चवां उहो चोराए अचां। एतिरे बकरार चवणु लॻो यार इहो कमु सही न आहे। हू बकरार जेको बादशाह हुआ सो हुननि जी बादशाही वसंदड़ थी ॿुध जे बाक़ाइदे बादशाह उथियल वेठियल माण्हू आहे, असांजो बादशाह जो दोस्त बि आहे। बहरहाल हीउ असांजो बादशाह दोस्त त आहे, पर अगरि जे असां तूं चोराए ईंदे त पोइ इहो बादशाह बि उनजो साथ ॾींदो, असांखे छॾे छॾींदो, तुंहिंजो केर बि वेली वाली कोन थींदो, खामखा टंगिजी वेंदासीं। सो इहो कमु न कर। अदा हुन बकरार जी वाड़ खां वठी निकिता। इहो इहो सम्झाईंदो अचे पियोसि। अची हुन चोर जो घर बि अची वेझो थियो। अदा चोर जे घर में हिकु औरत हुई, ज़ाल हुयसि पंहिंजी। बाक़ी हू जेको हुयो छड़ो छांडो बकरार, सो पंहिंजे हिसाब सां चवणु लॻो दा तुंहिंजे घर में बचाड़ी बि आहिनि, तूं इहो कमु कंदे सुभाणे बचड़ा बि अथई, इहो बि सोचिजांइ, इहो कमु न कजांइ। अदा हे घर पंहिंजे हिसाब सां गिले ते छॾियूं। बकरार वरी पंहिंजे हिसाब सां वापसि वियो हलियो। अदा हिन चोर खे पोयों जो तांग वॾी हुई जो इहो लाल जो ॾिसी आयो। अदा चोर आयो सिधो सो पंहिंजी ज़ाल खां मोकल वठी ऐं पंहिंजे हिसाब सां चेल में रसो ॿधी गुथ लॻी थी ऐं बादशाह शिके रवानो थी पियो। अदा हकिलंदो होकारींदो उन साॻे वण वेठां आयो, तव्हां पाणी साणी पी थॻु पटे सिधो सो वञी बादशाही जे तरफ़ वञी पुॻो। अदा हाणे हीउ सोच में हुयो हाणे कीअं मसइलो थिए। इहो वेला वक़्तु पंहिंजे हिसाब सां हेॾे होॾे चकर लॻाईंदो अचे पियो त काॾों दाव लॻे, ॾिसे पियो त भणा चईं आंगुरनि जी बि विथी कोन्हे, रुॻो पहिरेदार बीठल आहिनि। हाणे हिन में चोरी थिए त थिए कीअं? अदा फिरी 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 हिनखे ॻाल्हि सम्झ में कोन पई अचे। हिन वञी को हिकिड़ो घर मतिलबु त कमिरो ख़रीद कयो। उन कमिरे में राश करणु लॻो पंहिंजे हिसाब सां घुमी फिरी। हाणे सोच वेड़ाईं बादशाह जेको उहो हुयो सो उहो मुस्लमान हुयो। पोइ बादशाह जो हिकिड़ी मस्जिद ठहियलु हुई, सो उहा चौकीदारनि खां विच महल में मतिलबु कोट जे अंदरां हुई। चईं त हाणे जेकॾहिं मुंहिंजो कमु चढ़ंदो त हितां चढ़ंदो। सो बादशाह जो टाइम आहे, निमाज़ जंहिं महिल पढ़ंदा सांझी वारी निमाज़, सो मां बि इन गिले खां अची बीहंदुसि। सो पंहिंजे हिसाब सां कमु चढ़ंदो, ईअं चढ़ंदो। अची इहा ॻाल्हि हिन सोची। अदा हू चोर त हुयो पंहिंजे हिसाब सां। अदा सिधो सो उन ॾींहुं छॾियईं। अदा ॿी शाम ते हिन पंहिंजे हिसाब सां वियो बाज़ार मां, हिसाब सां ॾाढ़ी बि वठी आयो। साईं सॼो रूप अहिड़ो वठी आयो जीअं मतिलबु त कुराड़ो पीर सन माण्हू। इन हिसाब सां रूप करे सिधो सो हुन कुंड खां किरास थियो। आज़ान बि हेॾो शुरू थी। अदा हू बि पासो ॾे जे बीह रहियो, चवणु लॻो त मां निमाज़ पढ़ंदुमि। चौकीदारनि चयो त निमाज़ लाइ तूं वञी ॿिए हंधि मस्जिद आहे, सो हीउ बादशाह जा ऐं बादशाह जा वज़ीर ॿिया माण्हू पढ़ंदा आहिनि, सो तुंहिंजी जॻहि हिते कोन्हे का। चवणु लॻो मां मुसाफ़िर आहियां, सो निमाज़ क़ज़ा थी वेंदी, मूं पीर सन आहियां, ॿियो किथे मस्जिद ॻोल्हींदुसि, सो मस्जिद हीअ वेझी आहे, सो मूंखे हथ कढो। अदा हीअ एतिरे में उन चौकीदारनि सां बेस करे रहियो हुयो त उन वज़ीर जी नज़र पइजी वई हिन ते, उन बादशाह जी। चवणु लॻो त छा मसइलो आहे? हीउ त चयो त निमाज़ पढ़णु ॾियो मूंखे इजाज़त, सो निमाज़ पढ़ंदो।
चई हथ कढो त निमाज़ भली पढ़े। अदा हुनखे पीर सन मर्द खे हथ कढियनि, सिधो सो आयो, अची हुन बादशाह सां गॾु ऐं वज़ीर सां गॾु निमाज़ पढ़ी। हिन कॾहिं ज़िंदगी में मूं वांगुरु निमाज़ पढ़ी कोन्हे। मिरे अंधा काणा सजदा ॾेई हिननि जे पोयां पोयां निमाज़ वियो पढ़ीदा। अदा सभिनी हिसाब सां निमाज़ पढ़ी ऐं जंहिं महिल रवाना थियनि बादशाह हिन खे ॾिठो त बादशाह पुछा के त ॾे हार केरु आहे, काथों जो आहे। अदा हिन पंहिंजी नाटक वारी चोर वारी मतिलबु त रग ॾेखारी। हिनखे ख़बर आहे त छा कहिड़ो आहे छा न आहे कहिड़ो। अदा हथ अध भॼा ॿधी चवणु लॻो त बादशाह सलामत, मूंखे न घरनि न रिली न ॿार न बचो न औलाद कुझु बि न आहे। सो मां मिरे ॿी बादशाह मां अची हिते पुॻो आहियां। बसि मिरे चवां थो को अलाह जे घर में वञी ड्यूटी कंदुसि, उते वञी राश कंदुसि, उते वञी घुमंदो फिरंदो, बसि ॾींहं राति उते रहंदुमि। सो तुंहिंजी बादशाही वॾी वसंदड़ आहे। सो मूंखे महिरबानी करे हिन मस्जिद में मूंखे पंहिंजे हिसाब सां जॻहिड़ी ॾे। सो हिन मस्जिद जी ॿुहारो सफ़ाई आज़ान वग़ैरह सभु कुझु मां ॾींदुसि पियो। तुंहिंजी ख़िदमत बि कंदुमि पियो, तुंहिंजी शाम में रहंदुसि। रुॻो मूंखे मानीअ जा रुॻो जेकी ॾींहुं तुंहिंजी मर्ज़ी। अदा हिन बादशाह ॾिठो त बड़ा निमाणो हाल, कंहिं जाइ बि हिनखे वेला वक़्ति न हूंदो, को ॿार बचो मतिलबु अज़ीज़ मिट को बि न अथसि। सो हाणे हिन मां कहिड़ो ख़तरो। अदा हिन बादशाह हिनखे इजाज़त ॾिनो आहे मस्जिद ताईं तूं। अदा ॾाढो ई ख़ुशि थियो, पंहिंजे हिसाब सां बादशाह रवानो थियो। वज़ीर बादशाह खे चवणु लॻो बादशाह सलामत, हू नओं माण्हू आहे, उपरो माण्हू आहे, उनखे तो ईअं कीअं थो चवे त बड़ा ही कमु संभाले। चए भाऊ फ़क़ीर सन माण्हू आहे, परेशान लॻो पिया हो वीचारो, चवे थो निमाज़ लाइ का जॻहि मिले। हाणे चए पियो त वज़ीर चवणु लॻो ॿ निमाज़ जी जॻहि तूं ॿाहिरि ठाराए ॾियसि, चौकीदारनि खां अंदरां ॿाहिरां तूं हिते महल में आॾो कींदो हिनखे रहाई। अहिड़ा माण्हू जेका हूंदा आहिनि सो वॾा सियाणा ऐं चालाक हूंदा आहिनि, कमु मतिलबु त इहो कुझु न कुझु करे न विझे। चए भाऊ पीर सन मर्द आहे, हू छा कंदो। चए बादशाह खे चवणु लॻो बादशाह तुंहिंजी मर्ज़ी, तूं बादशाह जीअं चवे तीअं थी सघे थो। सो मुंहिंजी सलाह त इहा हुई त इन करे इहो न किथे विराए। अदा एतिरे में ई वज़ीर पंहिंजे हिसाब सां हलियो वियो, बादशाह पंहिंजे हिसाब सां हलियो वियो। वरी सोमाणे जो टाइम थियो। अदा सोमाणे टाइम सभु अचे गॾु थिया। अदा बादशाह हिनखे चवनि निमाज़ पढ़ी चवणु लॻा त हल मुंहिंजो हवेली आहे वॾी, मतिलबु ॿाहिरि दरबार आहे, उताक वग़ैरह आहे। सो बिस्तरा भला तूं उते सुम्ह हली। हिन चयो न भाउ मस्जिद खां मां हिकु विख ई परे न वेंदुसि, सो बहरहाल मां हिते रहंदुमि। चए भाउ तूं हाणे इंसान आज़ाद आहे, तूं हाणे केतिरा ॾींहं हिते रहंदे, कहिड़े हिसाब सां रहंदे मस्जिद में। ॿियो त कुझु नओं बि आहे, हाली तोखे नौकर वज़ीर बि कोन सुञाणनि कुझु बि न। वरी कमर तूं निकिरी पए ॿाहिरि, कुझु थी पवई। चए भाउ कुझु बि थिए मां हिते रहंदुमि, मस्जिद खां परे न वेंदुसि। अदा हे ज़िद करे वेही रहियो, हुननि ॾाढा इलाज कयसि पर हीउ नचजो वियो। बादशाह हाणे छा करे। अदा ही कोन मञियो। अदा एतिरे में हाणे सोचणु लॻो त भला हिन बहरहाल हिन बादशाही में पहिरियों त वॾो आहे ॿार, हाणे कीअं मसइलो थिए। हाणे ॾिसां त को माण्हू जेका आहिनि इहे साॻा ई पहिरेदार हलनि था या पहिराईदार मट सट बि थियनि था। अदा ईअं 1-12 जो टाइम थियो, ॾिठे त बणा पहिरेदार मट सट थी। इन विच में 5-10 मिंटनि जो फ़ासिलो थी पियो वञे। जीअं हिकिड़ा पहिरेदार वञनि पिया, ॿिया अचनि पिया, हिते 5-10 मिंट गुज़र थी पियो वञे। हिन जो त इहो टाइम त इहो आहे जो इन टाइम में बाक़ी कमु थी वेंदो, न त ॿियो न थींदो। अदा हिकिड़ी राति इहे सॼी राति पंहिंजे हिसाब सां सोचे सम्झे साॻी मस्जिद में सुबुह थी साॻो ॿुहारी वग़ैरह ॾिए पियो, वेठो कम में शुरू लॻो पियो, हेॾां होॾां आज़ान वग़ैरह ॾिए पियो, हेॾो होॾो कमु मिड़े हलाए पिए। अदा थिए ॿी राति, इन इंतज़ार में हुयो त ॿी राति थी। अदा हिन अहिड़ो कमु कयो, निमाज़ विमाज़ पढ़ाए सोमाणे जीअं टरी हेॾां होॾां माण्हू विया हलिया, हव मो टरी सिधो सो ॾिठे हेॾे होॾे चौकीदार पंहिंजे हिसाब सां बीठा आहिनि। हीअ पंहिंजे हिसाब सां जेको बि रूप हुयुसि सो उहो लाहे साॻे रूप में अची वियो। जीअं ईअं महसूसु थिए पियो जीअं काशी मुंहं में चिंबड़े न जे भॼां त। हीअ सफ़ा तयारु थी बादशाह जी महल में अंदरि वियो हलियो। उते बादशाह जा ॾिसी त आयो ही 4 कमरा आहिनि। अदा पहिरियों कमिरो जो खोले ॾिठईं त बादशाह सुतो पियो आहे। अदा ॿियो कमिरो जो खोले ॾिठईं त भला ख़ाली। टियों कमिरो जो खोले त उनजी बादशाह उनजी वॾुवर धीउ हिकिड़ी हुई, सो ॿिया ज़ाल वाल कोन हुई बादशाह खे, उहा उन कमरे में सुती पई। उहा अहिड़े तरीक़े सां सुती पई, सो सफ़ा नंगी सुती पई, न लटो न कपिड़ो हुअसि जिस्म ते। हिन ॾिठो त बणा बाहि वांगुरु बादशाह सादी बरे थी पई। हीअ त चोर जी दिलि बेईमान थी पई। चई त बणा हाणे त हिन जी इज़त लुटियां, का इंजॉय कयां। इहो सोचे हिकिड़ो पेर अंदरि हिकिड़ो ॿाहिरि हुयुसि। हिते वरी हिनखे नफ़्स पंहिंजो रोकियो, चवणु लॻो जेको कमु करणु आयो आहे सो उहो कर, प्राण बचण सां तुंहिंजो छा वञे, तूं इन खे छॾ, तूं महल पंहिंजो कमु कर। वरी हिनखे शैतान कन भरिया त अहिड़ी बादशाहज़ादी अहिड़ी बरे थी पई, तूं हिनखे छॾे वरी पंहिंजो कमु त कंदे पहिरियां हीअ इंजॉय कर, बाद में ॿियो कमु कजांइ पियो।
वरी त हिन वक़्तु चवणु लॻो नफ़्स त चवणु लॻो त जेको कमु असां आयो आहे तूं उहो करे छॾी ने ॻाल्हियुनि खे। अदा हलंदे हकलंदे होकंदे बादशाह जे ॾिसे बि वेठो, नेठि हिन खे दरवाज़ो बंदि करे रवानो थी पियो। अदा टियों दरवाज़ो बंदि करे चौथे में जंहिंमहिल खोले ॾिठे त साॻियो उहो लाल पियो आहे साईं। साॻी मंज़िल ते पुॻो उहो लाल खणी क़ीमती कुझु ॿियो सामान वग़ैरह जेको हिन खां खॻो खणी वरी अचे पियो। पर हिन खे वरी शैतान साईं बरखरायो त कुझु न कुझु शहज़ादीअ खे कर। अदा वरी दरवाज़ो खोले वरी शहज़ादीअ जे मथां वञी सॼो पंहिंजे हिसाब सां चिताए ॾिसी हेॾां होॾां। पर हिन चयो त हाणे नफ़्स हिन खे हर रोके पियो त भले इहो कमु न कजांइ, न त तूं पकड़िजी वेंदे मरी वेंदे, पोइ हिते ज़ाल अथई बचा अथई। नफ़्स चवे ईअं त वरी हो छावड़ा शैतान चवे त वारो कर, हीउ मोक अथई, हीउ टांडो पियो थो भरे जरा, हीउ अहिड़ो मज़ो तूं कंदो फिटी करे बगल ॻंढ त ख़बर पवे। अदा पंहिंजे हिसाब सां हिन खे अहिड़ो ख़्यालु पियो, पंहिंजे हिसाब सां हिकिड़ी हुयसि तलवार नमूने हिकिड़ी शीख हुयसि, सो उन हिसाब सां उहो कंटो हिते फिटी करियो, उते निशानी उते फिटी करियो कंटे जी। अदा हे बादशाह जी मथाड़ा रखियूं ऐं हकले होकारे ही रवानो थी पियो। अदा पंहिंजे हिसाब सां उन जॻह ते पुॻो, उन जॻह ते जेका सामान मसीतो त क़ीमती हुयसि उहे खणी अची उन कुंड खां बीह रहियो त हाणे चौकीदार बहरहाल मट सट थियंदा इन टाइम में मां हेॾे होॾे थी वञा। अदा ॾिठई त भला चौकीदार मट सट थिया हिन खे वारो मिलियो त हुन खणी गोली थियो। अदा उन बादशाही में 5 मिंट रही जेको सामान हुयो वञी पोइ असुर ते खणी वेल वॼाए ते बाबा सिधो सो वञी साॻे उन खूह वटि आयो, खूह तो पाणी पी सिधो सो घर वञी पुॻो। अदा घर पुॻो वञी, हाणे घर जंहिं महिल पुॻो सिधो सो वञी पंहिंजे दोस्त बकरार खे ॻाल्हि कई त मां हीउ कमु करे आयो मां, ऐं ज़ाल खे बि ॻाल्हि कई त मां हीउ कमु करे आयुमि, उहो लाल खणी आयुमि बहरहाल जेको हुयो। हाणे त हिननि चयो त हाणे बादशाह ऐं वज़ीर खे इहा ख़बर न पए त हुनजो दोस्त वरी मसइलो वॾो थींदो। अदा हीअ त पंहिंजे हिसाब सां 3-4 ॾींहुं घर वठो, घर पुॻो छॾ हिन खे वठो पोयां बादशाह खे। अदा बादशाह जे पोयां त रड़ रू थी वई, कमरा जा दरवाज़ा खुलिया पिया, बादशाह खे ॾिठो न बाबा बादशाह लाल चोरी थी वियो। अदा बादशाहज़ादी जो वञी ज़ोरीअ वञी बंदि कयो हुननि बानुनि, दरवाज़ो बंदि करे बादशाहज़ादी उथी लटा कपिड़ा पाता, ॾिठई न बणा हिन वारी शीख हुआ कंटो पियो आहे। हिन चयो हण बणा जा बचा, अबे जी इज़त एतिरा ॾींहं बचाईंदा हुयुमि पर राति को मुंहिंजी उघड़ ॾिसी वियो साईं। हिन खे बादशाहज़ादीअ खे साईं बाक़ाइदे हाणे छा कयां। हाणे पीउ पंहिंजे हिसाब सां हुनजो बादशाहज़ादी जो परेशान लॻो पियो वञे त बणा हेॾो सारो मुंहिंजो लाल खजी वियो, बादशाही जी इज़त मुंहिंजी जो सुवालु आहे, हाणे छा थिए। अदा बादशाहज़ादी सिधो सो पीउ ॾे आई, पीउ खे चई तुंहिंजी वॾी मतिलबु तुंहिंजे करे मां हेतिरा ॾींहं इज़त पंहिंजी महफ़ूज़ रखी हुयमि, पर राति जेको चोर आयो सो उहो मुंहिंजी इज़त ॾिसी वियो आहे, हीअं करे वियो आहे सॼो मां नंगी सुती पई हुयमि। सो बहरहाल तूं जेको प्लान त वठेसि न वठेसि, पर मूंसां मां शादी कंदमि त इन सां कंदमि, मूंसां जेकॾहिं मुंहिंजी उघड़ ॾिठी आहे। अड़े बादशाह चवणु लॻो पीउ खे चरी त न थी आहे, मां हुनखे मारण जो सोचियो वेठो आहे, बहरहाल जी मुंहिंजी हेॾी इज़त लताड़े, बहरहाल सॼी बादशाही लताड़े अची मुंहिंजो लाल चोरायो आहे, मुंहिंजी इज़त हेठि करे वियो आहे, इन खे मां मारींदुमि। तूं वरी चवीं थी त मां हिन खे जाटू सम्झे मतिलबु त कयां पंहिंजो। अदा बादशाहज़ादीअ ज़िद करे पीउ खां ज़ोरीअ ॾाढो करे पंहिंजे हिसाब सां 2 नौकर खणी 2 नौकिरियूं खणी पाण सां उहा हकले होकर जाचा में निकिरी पई त जेको चोर आयो आहे त मां हिन सां शादी कंदमि, इहो ॻोल्हींदमि मां। अदा बादशाहज़ादी निकिरी पई, बादशाह परेशान लॻो पियो त बणा चोर कीअं आयो, छा थियो। बादशाह जा जेका वज़ीर हूंदा आहिनि वॾा सियाणा हूंदा आहिनि। अदा वज़ीर अंदाज़ो लॻायो त बादशाह सलामत, ॿियो कुझु बि न थियो, अहिड़ो को चोर आयो आहे जेको बहरहाल हिन जाचा कई त भला जेको फ़क़ीर आयो उहो फ़क़ीर आहे अलाए कोन। अदा विया त ॾिठनि त बणा फ़क़ीर जी ॾाढ़ियूं ऐं मुछूं पियूं, वाक़ई बि फ़क़ीर हुयो। अदा हिननि खे इहा पक थी त हुयो त फ़क़ीर इहो ई, पर हाणे के मसइलो थिए। अदा बादशाह खे वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, इहो जेको चोर आहे जो असांजे घर जो असांजे इलाइक़े जो सूंह आहे, उन्हनि खे हिन कमरनि जी हिन दरवाज़नि जी सॼी मालूमात सॼी तेर पेतेर हुई। सो बहरहाल इहो इन करे चोरी करे तकड़ी, न त को हरू भरू चोरी न करे सघी आहे। अदा जॾहिं बादशाह वज़ीर सिधो ऐं चोर सिधो आयो हुयो हिननि वटि त बादशाह वज़ीर चयो त मां हिकु बादशाह सां जेका आया असां वटि दोस्त, इन सां हिकिड़ो हमराह हुयो, उहो बार बार ॾिसां पियो त असांजी जेकी दुनिया हुई उनखे चिताए चिताए अखियूं विझे पियो, लाल में बि चिताए अखियूं विझे पियो। मूंखे लॻे थो त इहो हमराह इन सां जेको बादशाह सां आयो त इन जो हमराह चोरी करे वियो। वज़ीर सियाणा हा, वज़ीर घोट भॻी बादशाह जो जेकर इहा ॻाल्हि आहे त मां पंहिंजे दोस्त ॾे ख़त थो लिखां।
अदा हेॾो बादशाह ख़त लिखी ऐं हुन दोस्त ॾे मोकिलियो त माना जांचा करे जे इहा ॻाल्हि सची आहे त भला ख़बर पइजी वेंदी न। अदा हिन ख़त मोकिलियो, होॾो बादशाहज़ादी बि निकिरी पई। अदा बादशाहज़ादी बि चयो त माना चोर ॻोल्हियां, मां इन खां पुछा कयां त छा मसइलो आहे। अदा छॾ पोइ बादशाह खे ख़त खे बादशाहज़ादी खे बि छॾ, वठि चोर ऐं वज़ीर जी ज़ाल खे, वज़ीर खे ऐं चोर जी ज़ाल खे। अदा जेको बादशाह उतो वारे जो वज़ीर हुयो उहो चोर जी ज़ाल ते आशिक़ु हुयो। कहिड़े हिसाब सां में घुमंदे फिरंदे हीअ खूह तां पाणी भरण आई, हिन वज़ीर ॾिठोसि को, सो वज़ीर उन ॾींहं खां वठी हिनखे इलाद करे पियो वेठो त मूंसां यारी रख, सो हिन चोर खे तूं छॾ, हिन चोर मां तोखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो, उहो चोर आहे, हुन तोखे कहिड़ा सुख ॾिना, तूं मूंसां शादी कंदी हुनखां तलाक वठी त बखल मल जा पलंग न मौत, बखल मल जा लटा न जोरा न वग़ैरह वग़ैरह घणो कुझु आहे मौत, जेको ज़बान मां चवंदी आहे सो उहो थी वेंदो, तूं ॿीणो टांपुर बि न भञी कजांइ। हीअ चवंदी हुअसि त ईअं न थींदो, सो हू मूंखे तलाक ॾींदो अलाए कोन, मां पुछा कयांसि। अदा हीअ बि पंहिंजे हिसाब सां वज़ीर बि ॾाढो ख़ुशि थियो त बहरहाल हीअ पुछा करे तलाक मथां वठी मूंसां मतिलबु त कंटो फिट करे बगल गंढे। अदा वज़ीर वञे पियो, हीअ बि वापसि अचनि पिया, ॾिठनि त बणा हीअ बादशाहज़ादी जेकी हुई चोर जी ज़ाल ॾिसी हिननि खे बूथ ख़राबु कयूं, घर हली वई। हिन चयो बणा वज़ीर बि ॾिठो, वज़ीर बि असांखे खीकारण खां हलियो वियो, हीअ ज़ालम वारी बूथ ख़राबु कयो, ज़रूरु कुझु न कुझु थियो न। सिधो सो आया बकरार ऐं चोर ॿई, अॼु पुछा की पंहिंजे हिसाब सां हुन चोर पंहिंजी ज़ाल खां त ॾे हाल अहिवाल छा थियो, चई हिन वज़ीर मूंसां हीअ ॿोलिया न, सो मूंखां शादी कर मूंसां ई हिन बकरार खां हुन छा चोर खां तलाक वठि, तूं छा चयुसि। मां चयो मां हिन ॻाल्हि खे सोचियां, हिन खां पुछा कयां तलाक ॾिए थो न। चई चलो ठीकु आहे, हाणे छा कयां। उहो बकरार जेको हुयो हिन जो दोस्त वॾो सियाणो हुयो, उन चयो बादशाह सलामत जी जेके मोहर इन वज़ीर खे हथ में पातल आहे, हाणे हिकु अहिड़ो कमु कर, इन सां तूं थोरो घणो इटकी बिटकी खेॾ, प्यार जो हेॾो होॾो पेच लड़ाए, पंहिंजे घर बि घुराइसि, इन जी जेकी मोहर आहे बादशाह वारी, इहा मोहर जेके आहे इन तो लाहे वठि, छो त मोहर बादशाह जी जेकी मोहर आहे इन बादशाही हलंदी मोहर ते आहे। सो बादशाह वज़ीर खां पुछा कयो मोहर काॾे कई, हिन वटि न हूंदी ज़रूरु हीअ पादर खाईंदो, तूं मोहर लाइ पोइ जुलाब बुलाब ॾेई छॾियां त पाण वतंदो तीकींदो, तूं का गेम खेॾेसि। अदा बकरार बादशाह हुनजी चोर जी ज़ाल खे सम्झाए छॾियो। अदा हिन चयो त चोर चयो त बणाई त सवाल जे कुझु बि न थींदो, घबराए न, हुनखे सम्झाए छॾियईं, तूं सम्झी त वञे थी, हा। अदा हीअ वई वञी हुनखे चयईं, ॿार बहरहाल वेई खूह तो पाणी भरणु, वर जो हीअ वज़ीर आयो, वज़ीर खां अची चयईं त हाणे मुंहिंजो मुड़ुसु त कोन थो मञे, मूंखे तलाक कोन ॾींदो, बहरहाल हाणे तलाक वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे, तूं मां ईअं था प्यारु कयूं। हिन जो ईअं थी प्यारु करे, चई चलो ठीकु आहे, मिड़ई हिते ई भला बगल गंढ, रुगो को मसइलो ई न आहे। अदा हिननि ॿिन्हिनि जो पाण में चटो चालू थी वियो, पंहिंजे हिसाब खे चवणु लॻा त मुंहिंजो मुड़ुसु ऐं बकरार ॿई ॿिया सुभाणे परीं वेंदा हलिया हेॾे होॾे कमकार ते, बादशाह जी दावत ते ओॾे हलिया वेंदा, सो राति ख़ाली आहे, तूं अचिजांइ राति जो। हिनखे घुराए पंहिंजे हिसाब सां हीअ वज़ीर ते ॾंदड़ा कढी सिधो सो हलियो वियो। अदा हीअ हिननि खे अची ॻाल्हि कई त वज़ीर खे हीअं चई आई आहियां, हिन जो इहो भलो कमु आहे। सो हाणे वज़ीर खे यकीन ॾियण लाइ बकरार चयो त हाणे असांखे बादशाह ॾे वञिणो पवंदो, बादशाह खां मोकिलणो पवंदो, वज़ीर बि उते वेठो हूंदो, जॾहिं बादशाह खे चवंदासीं त फलाणी दावत ते वठंदो त वज़ीर यकीन करे वेंदो, हूअं मथां वज़ीर चवे त हिन माईअ सां ॿधलनि। इहो था सोचे ॿई सिधो सो बादशाह ॾे विया। बादशाह खे चवणु लॻो चोर ऐं बकरार असांखे फलाणे बादशाह जी दावत आहे, सो असां होॾे था वञूं, जो कमुकार हुजे त ॿुधाइजांइ। हिन जो बादशाह जो त को बि कमु कोन्हे को। अदा वज़ीर जे मतिलबु त गुल टिरनि पिया बूथ मूं ताईं, चई पियो त राति बगल गंढी मुंहिंजी मतिलबु त चोर जी ज़ाल सां ॾाढा इंजॉय थींदी, सो इहो ख़ुशि हो ॾाढो। अदा हीअ विया ई कोन, सिधो सो वञी पासो ॾेई हुन घर जे ॿाहिरां वेही रहिया। अदा हिन हुन अहिड़ो कमु कयो, औरत बि पंहिंजे हिसाब सां जेको बि वज़ीर लाइ इंतिज़ामु करिणो त उहो करे रखी छॾियईं, खाधो तयारु एडवांस में करे छॾियईं, उन में जुलाब बुलाब गॾाए छॾियईं हेॾां होॾां। अदा वज़ीर बि सिजु लथो हव मोटो रे सिधो अचे पुॻो हुते। हिन ते रेली भली पथारे वज़ीर खे विहारियो, वज़ीर जी ख़िदमत कयईं, हेॾां होॾां पंहिंजे हिसाब सां मानी कुनी करे तयारु कयईं, हेॾा हाली हवाले थियसि, अॼु पासो ॾेई वेठसि। वज़ीर भरे खणी भाकुर विधसि वेझो कयईं, पंहिंजे हूअ बि हाणे खट त ॾाढी लॻी पई, पर हाणे छा करे, मोहर जे करे ॿ विखूं ते वियसि। अदा हुन खणी सीने सां लॻायसि, सीने सां लॻाए वरी हाणे चह चटो करण वारो हुयुसि त कंहिं महिल हेॾे बूथ करे वञे, हेॾे कंहिं महिल हेॾे बूथ करे वञे। वज़ीर चवणु लॻो लॻे थो तुंहिंजी मूंसां मोहबत न आहे, चयो चरिया महबूबो माणा कंदा न।
अदा हेॾां होॾां करे वज़ीर खे हेॾा इंटकी मिंटकी ॾेई चुसारो करणु कोन पिजे त हेॾां होॾां बूथ करे वञे त आहिस्ते आहिस्ते अलाए कीअं वज़ीर जी मुहर आङुर मां कढी वई। आङुर मां कढी ऐं पासे ते हेॾे हेॾे मुहर पंहिंजे रही में कुंड ॾेई पलांद ॾेई अलाए कीअं ॿधी वई। अदा अहिड़ो कमु कंहिंजे बी त भला मानी खावां पोइ लॻी थो चा चटो कयूं था। अदा सिधो सो वई मानी खणी अची वज़ीर जे अॻियां छेले जो गोश्त जे रखियईं। वज़ीर 15-20 गिराह हयां खाधा। वज़ीर जे पेट में गड़बड़ चालू थी पई। अदा हाणे वज़ीर छा करे। अदा वज़ीर कुझु मानी खे रड़ो पटियो भलो। अदा हे पंहिंजा बराल थांव या खणी घर रखियईं कोन त वज़ीर ॾिठईं लोटरिन ॾे कोरो खई वञे थो पियो। वरी मोटी आयो या खटाई वेझो ई कोन अचे वरी लेटरिन खणी आ करे वरी वेझो ई न अचे वरी लेटरिन आ करे वज़ीर चयो बण अॼु मुलाक़ात जी राति ऐं ॿी मूंसां हीअ गड़बड़ थी वई आहे। अचे चवणु लॻो त बेली लॻे थो शायदि पेट ख़राबु थी पियो अलाए छा खाधो मूं वरी टेम जी ॻाल्हि आहे। सो हाणे अंडो ख़राबु थी पियो आहे अॼु त मतिलबु कुझु चा चटो कोन थींदो। सो बहरहाल मां अॼु हलां थो ई। अदा ई घोड़े ते चढ़ी व्हील वॼाया सिधो सो घर वञी सॼी राति हिन तीकियो पिए ऐं पंहिंजे हिसाब सां हेॾां होॾां हीअं या निकिरी हिननि खे सॾु कयईं त वज़ीर वियो हलियो अचो। अदा हीअ आयो हिननि खे मोहर ॾिनई। अदा हाणे चोर ऐं बकरार खे उन बादशाह जी मोहर हथ अचे वई। अदा बादशाह ॾे बि ख़त अचे पुॻो उन्हनि जो। बादशाह जेको ख़त मोकिलियोसि त मुंहिंजे ॻुठ मां बराल हीरो चोरी थी वियो आहे तुंहिंजे चोर चोरी कई आहे या काॾे वियो आहे इहो मूंखे डिटेल ॾे। अदा हाणे बादशाह खे त हाणे ख़बर पए त बड़ा चोरी जाइ बि थी वई आहे त हाणे मोहर जाइ बि त न चोर करे आयो इहो चोरी छोरो चए बि सही पंहिंजी भाॻो। अदा घुराई हिन खे चवणु लॻो ॾे हाल वाल बकरार ऐं ॿई पुॻा अचे। चवणु लॻो त हाणे बादशाह सलाम असां त चोरी कोन कई आहे। चवणु लॻो चोर चए चोर न कई आहे तव्हां चोरी यकीन सां चई हा। अदा हिन पंहिंजे हिसाब सां ख़त जी पोइ ते भरे जवाब बि मोकिले। अदा जवाब मोकिले लिखी बीठो हाणे त मोहर वज़ीर चई मोहर ॾे त मां हणां ख़त खे। अदा वज़ीर चयो त मोहर जो अंगूर में ॾिसे त माना मोहर आहे कोन। बादशाह खे चवणु लॻो बादशाह चयो त बड़ा मोहर काॾे की हिन खां सवाइ हाणे ख़त जी सुञाणप ई न आहे। चवंदा त की ॿी चिठी लिखी मोकिली आहे न बादशाह त ॾिनी कोन्हे मोहर खां कीअं ख़बर पवंदी। अदा हाणे बादशाह जी सम्झी ईंदी त मोहर विञायल हुजे बादशाह परेशान हुजे वज़ीर परेशान हुजे पर जीअं अॼु तो अचे थो को जंहिंखे हथ में मोहर हूंदी त बादशाह उन जे हथ में आहे न कुझु बि करे सघे थो। अदा बादशाह ऐं वज़ीर जो बूथ हेतीड़ो थी वियो। हीअ चोर ऐं ॿई बकरार बीठा वञनि। अदा हाणे बादशाह खे मतिलबु वज़ीर वियो हलियो घर ॾे जाचा करणु। बादशाह खे चवणु लॻा बादशाह सलामत चोर चोरनि जा यार सो तुंहिंजी मोहर चोराइजी वई सो मां तुंहिंजी चोर मतिलबु त मोहर मोटराए ॾींदुमि पर असांखे मुंहिंजो यार बकरार छड़ो आहे मूंखे संग खपे रिश्तो खपे। चवणु लॻो भाउ मूंखे त अहिड़ी न्याणी ॿियाणी कोन्हे का बाक़ी हाणे जीअं चवे चई मां वज़ीर जी धीउ वेठी आहे सो नौजवान बि थी वई आहे सो वज़ीर जी धीउ जॾहिं मुंहिंजे बकरार मतिलबु दोस्त खे परणाईंदव शायदि मां तव्हांखे मोहर मथां मोटराए आणे ॾियां। अदा बादशाह ने शर्त क़बूल कयो त मां वज़ीर खां छोकिरी तव्हांखे वठी थो ॾियां धीउ भले तूं पंहिंजे बकरार दोस्त खे परणाए सो उहो मुंहिंजो बि दोस्त आहे सो मुंहिंजे बि कम जो आहे। अदा देरी न कई ते बकुने महिल वज़ीर मोटियो वज़ीर खे चवणु लॻो त मोहर हाणे तुंहिंजी कोन थी लभे हाणे मोहर ही मोटराए ॾींदा पर तुंहिंजे धीउ जो संग था घुरनि। बादशाह जा हिते साईं वज़ीर जा चपा ई ठरी विया। बादशाह सलामत खे चवणु लॻो बादशाह सलामत मां पंहिंजी धीउ न सुञाण खे ॾींदुमि बकरार वटि आहे छा हिन वटि छा आहे चोरनि वटि मां पंहिंजी धीउ कोन ॾींदुमि। चई न ॾींदे त पुटु पोइ हाणे जॾहिं मोहर काॾों बि आई त हाणे बादशाह तो पाण लहंदा तूं वज़ीर कहिड़े कम जो या मां बादशाह कहिड़े कम जो। जीअं वटि मोहर आहे त बादशाह त असां कसजी वेंदी बादशाह जे करे तुंहिंजी धीउ त छा पर मां सॼी अवाम जी धीअर बि ॾेई सघां थो न्याणियूं सो कहिड़ी बि हालत में ॾियणी पवंदई। अदा वज़ीर खे थुक हंधि बादशाह करे उन खां संग वज़ीर जो धीउ बकरार खे वठी ॾिनई आहे न दोस्त चोर। अदा हिन तयारी ॿजी वई थिए कंजरियूं कुसनि पियूं बकरियूं नचनि पियूं धूम धाम सां हिकिड़ी दिग लहनि पियूं ॿियूं चढ़नि पियूं वठ सठा लॻी पई हुई। अदा हिन बकरार जी असां शादी कराईसीं सो बकरार जी शादी थी वईसीं वज़ीर जी धीउ सां। हाणे वज़ीर साईं पाण गले छा पियो सम्झे सो उन जी धीउ बहरहाल हाणे मोहर हिननि ॾिनसि सो हिन जी जंहिंमहिल धीउ शादी थी वई त हिन पंहिंजे हिसाब सां उन ख़त जी मोहर भरे था ख़त वापसि कयो। अदा ख़त त वापसि वियो एतिरे में त उहा हिन जी बादशाह जॾहिं शादी कराए बकरार जे घर जा पुॻा ई कोन एतिरे में उहा बादशाह दादी जेकी चोर जी तलाश में निकिती सिधो सो अचे पेरा खणी चोर जे घर पुॻी अचे। चोर जे घर जो पुॻी अचे चोर सां अचे मिली चोर खे चवणु लॻी त मां तोसां शादी कंदमि त हिन हिसाब सां निकिती आहियां।
चवणु लॻो त वाक़ई बि तूं निकिती त आहीं, पर हाणे मां शादी तोसां कीअं कंदुमि, मूंखे पहिरियों ई शादी थियल आहे। चवणु लॻे कुझु बि थिए ते मूंसां शादी करणी पवंदी, तूं मुंहिंजी सॼी उघड़ बुघड़ ॾिठी आहे, सो मूंसां शादी करणी पवंदई। चई हाणे 2-3 ॾींहं अॻे अची त मूं वारो यार बकरार छड़ो भला उन्हनि सां शादी कराए छॾियईं ऐं हाणे त मुंहिंजी शादी थियल आहे। मां पंहिंजे ज़ाल खां पुछा कया जा उन खां तूं मोकल वटि, भले पोइ शादी जे इजाज़त ॾिए त पोइ कयूं था। अदा एतिरे में हूअ शहज़ादी जेकी आहे सिधो सो चोरई ज़ाल वटि पुॻी। चोरई ज़ाल खे चवणु लॻी त हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे, सो मां पंहिंजे मुड़ुस सां शादी करण थी चाहियां। हुन बि चयो त मुड़ुस 10 शादियूं बि करे सघनि था, को मसइलो ई न आहे, तूं भली शादी करे। अदा हुन इजाज़त ॾिनी, देरी न थी सही, अञा उहो ई शमानो मोटायो कोन, देगियूं कोन मोटायूं थी था, थकाक थी वियो, वरी चोरई शादी कराई थिए था। उन हिसाब सां शादी बादी धूम धाम सां करे हेॾां होॾां हाणे सही बादशाह जी धीउ चोर वटि अची वई ऐं वज़ीर जी धीउ वरी बकरार वटि अची वई। अदा पंहिंजे हिसाब सां हीअ बि हाणे ख़ुशहाल थी विया। हिन वटि दौलत त अॻे ई घणी हुई जो बादशाह जो हीरो चोराए आयो। अदा एतिरे में बादशाह बि पेरा खणी वञी धीउ जी जांच में अची सिधो सो चोर वटि पुॻो। अदा चोर वटि जो ॾिठे त पंहिंजी धीउ वेठी आहे सुखी आहे ॾाढी, चोर हेड़ो सारो ईमानदार माण्हू आहे। अदा सिधो सम्झो आयो त बादशाह पुछा कई चोर खां, तूं चोरी कई? चई हा। त हिनखे चई त वॾो सलाम अथई, तोखे त वॾो पहलवान को दलेर आहे, मुंहिंजी चोरी तूं करे कीअं हेतिरनि चोरनि अंदरि हूंदे ऐं तूं दिमाग़ लॻायो कीअं? हिनखे चई त पंहिंजे हिसाब सां बादशाह तो ॾिठी वारदात भला कीअं कमु थी वियो। चई वॾो सलाम कींदा हिन चोर खे पंहिंजे हिसाब सां। धीउ हुनजी ख़ुशि थियो ॾाढो, बादशाह बि उहो बि। अदा हिन पंहिंजे दोस्त अची बादशाह सां मिलियो, बादशाह हीअ बि ख़ुशि थियो। अदा वज़ीर बि चए पियो हाणे कीअं मसइलो थिए। अदा बादशाह हिननि टिनिनि खे घुरायो, दावत ॾिनई। चोर खे बि चई त ज़ाल सिधो ॿिन्हिनि सिधो अचो, ऐं हुनखे बि चई त हाणे चो बकरार खे पंहिंजे ज़ाल सिधो अची मुंहिंजी दावत खाई वञो। ऐं हो बादशाह पहुची त हिननि जी धूम धाम सां दावत थी वई हेॾां होॾां। हिननि ॾाढियूं खाधियूं, पर वज़ीर साईं न ॿिले वांगुरु तके वेठो त अॻिली ज़ाल हिन चोर जी हीअं अखियूं दोॾा फाड़ियूं वेठो ॾिसे। बादशाह एतिरे में चवणु लॻो त वज़ीर सलामत, हाणे तूं न्याणी ॾिनी आहे बकरार खे, तूं बि हिननि खे दावत कर भली, तूं दावत खां सवाइ कहिड़ो मज़ो आहे, तूं पाण वटि अलाह जो गंज अथई, तूंखे छो थो टिजे। अदा मथे दिलि सां हिन वज़ीर बि चयो भला हाणे अचो मुंहिंजी दावत ते कावड़ त वज़ीर वॾो हुयो। चई पर बादशाह बकरार अॻे ई चई हुनखे चोर खे त अची त ॿिन्हिनि ज़ालुनि सिधो अचिजांइ। अदा वारी वज़ीर जी दावत खाइणु चालू थिए था, धूम धाम सां हिन जी दावतूं खाईंदा अथनि पिया। बादशाह बि ख़ुशि था, चोर बकरार बि ख़ुशि। हुन बादशाही में था 2 शादियूं करे चोर वेही रहियो। अदा बकरार बि वज़ीर जी ज़ाल मां मतिलबु धीउ मां दुआ बि कढियईं। सो कल्ह ॾिठा त ख़ुशि लॻा वेठा। सो कल्ह टियों ॾींहुं हिते बि दावत खाइण आया, पर असां सलाह न कईसीं, विया वापसि मोटी। पोइ हाणे जहिड़ा मेला जुमन जा चहिड़ा जहान जा। सो हीअ जेका हाणे पसंदि अचे थो सलाम चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन घंटी खे हणिजो ऐं दुआनि में यादि रखिजो, क़ुर्बान अली कलोड़ के अल्लाह निगहबान।